चक्कू अहिड़ो मेवो आहे जेको पाकिस्तान समेत दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में पोखियो वेंदो आहे ऐं उनजा बेशुमार फ़ाइदा आहिनि। इहो मेवो ज़ाइक़े में मिठो हूंदो आहे, जेको विटामिन, मिनरल्स ऐं एंटीऑक्सीडेंट सां भरपूर हूंदो आहे, जंहिंसां वज़न बि घटाए सघिजे थो। फाइबर जो ख़ज़ानो: चक्कू ग़िज़ाई रेशे सां भरियल हूंदो आहे, जंहिं जे इस्तेमाल सां पेट भरियल महसूसु थींदो ऐं बुख जो अहसासु न थींदो। इन जे नतीजे में वज़न घटिजी सघे थो, पर ज़रूरत खां वधीक चक्कू खाइण खां बि पासो करणु घुरिजे। हाज़मे जे निज़ाम लाइ बहितरीन: चक्कू में विटामिन, मिनरल्स ऐं एंटीऑक्सीडेंट वॾे मिक़दार में हूंदा आहिनि। चक्कू जे इस्तेमाल सां कब्ज़ जी शिकायत ख़तमु थींदी आहे। गॾोगॾु इहो हाज़मे जे निज़ाम खे बहितर रखंदो आहे। घटि कैलोरीज़: चक्कू में मिठाण हुजण बावजूदि घटि कैलोरीज़ हूंदियूं आहिनि। इहो ई सबबु आहे जो इहो मेवो वज़न घटि करे तव्हांखे फिट बणाए सघे थो। मेटाबॉलिज़म वधाए थो: चक्कू में कुदरती मिठाण हूंदो आहे, जेको रत में शुगर जी सतह खे वधाइण बिना फ़ौरी तवानाई फ़राहम करे थो। इन मेवे में मौजूदु विटामिन्स ऐं मिनरल्स सिहतमंद मेटाबॉलिज़म में मदद कंदा आहिनि, जंहिंसां तव्हांजे जिस्म खे वधीक असराइती तरीक़े सां कैलोरीज़ साड़ण में मदद मिलंदी आहे। उमिरि कोराई, मीरपुर, माथिलो।